नाज़रीन अस्सलाम वालेकुम। नाज़रीन आऊं अब्दुल हमीद खोसो ऐं मेराण प्रेस क्लब जी टीम मौजूदु आहे। मेराण प्रेस क्लब ते हिकु दफ़ो ॿीहर ही सीतावासी आहे सादिक खोसो जेको पहुतो आहे ऐं जंहिं तहफ़ुज़ात जा जंहिंखे तहफ़ुज़ात आहिनि त हिनखे सीता जूं कुझु बासर धुरियूं आहिनि। ज़ुल्फ़कार उर्फ़ भुट्टो सोलंकी, मोहम्मद खान वलद दुर मोहम्मद खोसो, हाजी दुर मोहम्मद खोसो, मजीद पुटु प्यारो खोसो ऐं अली हसन पुटु प्यारो खोसो, जिन खां हिनखे तहफ़ुज़ ॾिनो वञे ऐं जंहिं अहिड़ो ई कोर्ट सां बि अहिड़ी माना दरख़्वास्त ॾेई रुजू कयो आहे ऐं कोर्ट बि हिनखे प्रोटेक्शन आर्डर ॾिनो आहे जेको ही खणी असां वटि बि पहुतो आहे। ऐं ही प्रोटेक्शन आर्डर हिन DSP SSP ऐं मेयर थाणे समेत सीता थाणे ते बि पहुचाया आहिनि, मगर ही वधीक चवे थो त जीअं ई आउं कोर्ट सां रुजू कयो आहे ऐं मीडिया ते आयो आहियां तीअं जेके जवाबदार आहिनि मूंखे अञा बि वधीक धमकियूं ॾेई रहिया आहिनि, जिन जे ख़ौफ़ खां आउं पंहिंजे घर बि नथो वञा, मगर पोइ बि उहो मुंहिंजे दर ते वञी मुंहिंजी फैमिली मुंहिंजे घर भातियुनि खे धमकियूं ॾेई रहिया आहिनि ऐं मूंखे केॾी महिल बि को बि नुक़सानु पहुचाए सघनि था। उन करे आउं कोर्टुनि खे SSP खे ऐं ॿियनि अख़्तियारनि खे पुरज़ोर अपील थो कयां त मूंखे तहफ़ुज़ ॾेई ऐं जवाबदारनि ख़िलाफ़ु कार्रवाई कई वञे। वधीक ई सादिक मोहम्मद सादिक खोसो असां वटि मौजूदु आहे, उनखां असां पुछंदासीं त उनजो मुल्क छा आहे। जी मोहम्मद सादिक छा आहे, मां त पतो आहे अॻे दफ़े बि मां मीडिया कई, वसारे ऑफिसरनि खे सभिनी खे अर्ज़ु कयुमि मूंखे तकलीफ़ आहे, बेगुनाह फासायो आहे, चौप आहे माल आहे, वापारी न पाण में वेही इहे मसइला कया अथनि। मां मिसकिन आहियां, मुंहिंजे दरवाज़नि ते पहुचाने अॼु 8 ॾहों ॾियारो आहे मां हिते महल में फिरंदो थो वठां, पोइ बि मुंहिंजे दरवाज़े ते होॾे धमकियूं मुंहिंजे पुट खे इहो जो बि थियो त इन जा ज़िमेदार इहे ई माण्हू मोहम्मद खान ऐं उन खां पोइ उर्फ़ भुट्टो ज़ुल्फ़कार दुर मोहम्मद वारो पुटु मोहम्मद खान, अरे खे चवां होॾो प्यारे खाने जो पुटु अली हसन, होॾो मजीद प्यारे खाने जा पुटु, कुझु बि मूंखे थियो त उन जा ज़िमेदार इहे न। मां हिकिड़ो मिसकिन माण्हू आहियां, मूंखे कुझु बि मुंहिंजे बचड़नि खे मूंखे थियो त मुंहिंजा हथ हिननि खे ॻिचीअ में मोहम्मद सादिक तूं त उन्हनि जी ॾेती लेती में तुंहिंजो को बि किरदारु न आहे, कंहिं सां ॾेती लेती कई हुई जंहिं ॾे हुननि जा पैसा आहिनि ऐं हू तोखे पिया था धमकियूं ॾियनि त तूं असांखे वठाए ॾे, हू अॻिलो केरु आहे जंहिं सां ॾेती लेती कई हुई? उहो सर सोलंकी आहे कोलाचिन जो नालो, उनजो रशीदा, बाक़ी वधीक पतो न आहे। असां होटल ते वेहंदा हुआसीं, चांहि पीअंदा हुआसीं, पीआरींदा हुआसीं। तूं हू पंहिंजी ॾेती लेती जूं ॻाल्हियूं कंदा हुया, लेन देन कंदा हुया त जंहिं होटल ते जिथे वेहंदा हुया त तूं बि उते हूंदो हुएं, मगर तुंहिंजी का बि गारंटी, का बि ज़मानत, का बि NIC लिखत दस्तावेज़ हुननि वटि न आहे, हुनजो ज़ामिन आहे न दस्तावेज़ आहे न मुंहिंजो चेक आहे सर। मां ईअं मिसकिन आहियां, मां वेठो आहियां, हाणे फासाए वेंदो आहे, मूंखे साल खनि हिन शहर में थियो आहे, जेको हे चवणु चाहिनि था त हिन जी जॻह बि हिन खां फसियूं ऐं हिनखे माना ज़बरदस्त करे हिन जो माना अहिड़े हिसाब कयोसि। मुंहिंजे हिन महिल त रहंदो मां प्रोटेक्शन वरिती आहे कोर्ट सगोरीअ में, कीअं हे माना अॻ भराए ज़ोर हिननि जो रद्द अमल अञा वधीक धमकियूं ॾेई रहिया ॾाढो धमकियूं ॾेई रहिया आहिनि। उन खां पोइ मूंखे वॾो ख़तरो आहे। मां हिकु SP साहिबु ASP साहिबु ही जेको प्रोटेक्शन तोखे ॾिनो आहे कोर्ट सगोरी, तूं कोर्ट सगोरी सां रिजू कई आहे, ही कापियूं तूं SSP ताईं DSP ताईं SHO ताईं पहुतो कयूं आहिनि? बिल्कुलु सर, अॼु मां पहुचाया ASP वटि साहिब खे होॾे ॾेई आयो आहियां, उन खां पोइ DSP साहिब खे ॾेई आयो आहियां, SHO साहिब खे केनशा ॾेई आयो आहियां। सुबुह जो मां पेश कंदुसि वञी सीता पुलिस खे मां पहुचाईंदुसि। नाज़रीन, ही मोहम्मद सादिक खोसो आहे जेको सीता रोड जो रहवासी आहे। हिन जो चवणु आहे त मुंहिंजे सीता रोड जा, मुंहिंजे मोहल्ले जा, मुंहिंजे पाड़े जा रहवासी आहिनि ज़ुल्फ़कार उर्फ़ भुट्टो सोलंकी, मोहम्मद खान वलद हाजी दुर मोहम्मद खोसो, मजीद पुटु प्यारो खोसो, अली हसन पुटु प्यारो खोसो, जिन ॾेती लेती कई हुई कोलाची जो को रशीद सोलंकी आहे, उन सां माल जो वापारु कंदा हुया, ॾेती लेती कंदा हुया, लेन देन कंदा हुया ऐं उन्हनि जा उन ॾे पैसा तक़रीबन घणा थी विया आहिनि, 50-60 लख जे लॻभॻि। ऐं इन सिलसिले में हू मूंखे धमकियूं ॾेई रहिया आहिनि, मूंखे तंग करे रहिया आहिनि, जॾहिं त मुंहिंजी उन्हनि सां का बि लेन देन, का बि गारंटी, का बि ज़मानत न आहे, मगर पोइ बि हू मूंखे धमकियूं ॾेई रहिया आहिनि, मुंहिंजे बचनि खे, मुंहिंजी फैमिली खे धमकियूं ॾेई रहिया आहिनि।
ऐं अहिड़े हिननि जे अमल खां पोइ मजबूर थी ऐं कोर्ट सां रुजू कयो आहे। कोर्ट खां हीउ प्रोडक्शन आर्डर बि वरितो आहे, पर हीउ प्रोडक्शन आर्डर मां SSP ताईं बि DSP पुलिस ताईं मुतलका पुलिस ताईं बि पहुतो कई आहे ऐं कोई बि हुननि जो रद्द अमल अञा मूं लाइ वधीक आहे। उन करे आउं हिकु दफ़ो ॿीहर हीउ प्रेस ते आयो आहियां ऐं SSP खां, DIG खां, IG खां, DSP खां ऐं ॿियनि पुलिस अमलदारनि खां, अख़ियारनि खां पुरज़ोर मुतालबो अपील थो कयां त मूंखे तहफ़ुज़ ॾेई जवाबदारनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे।